दुरूद पढ़ण मुस्तबा है। आज़ान का अव्वल भी पढ़ी सघिजे थो, इकामत का अव्वल भी पढ़ी सघिजे थो। इन में का बि कबाहत न आहे। उलमाए कराम इहो बयानु फरमायो आहे त अवाम नास दुरूद के आज़ान जो हिस्सो समझण लगी आहे। इन जे करे उन्हनि खे सम्झाइण जे लाइ अक्सर दुरूद पढ़िजे, कॾहिं कॾहिं दुरूद छॾे बि ॾिजे, या कॾहिं दुरूद आज़ान खां पहिरीं पढ़िजे ऐं कॾहिं आज़ान खां बाद में बि पढ़िजे। कन उलमा इहो बि फरमायो आहे त दुरूद पढ़ी पोइ 2 या 3 5 मिंट खनि ख़ामोश थी करे बाद में आज़ान ॾिजे, त जीअं दुरूद आज़ान जो हिस्सो माण्हू न सम्झनि। इहे बहितर ऐं सही तरीक़ा आहिनि। हिन करे जो असांजी अवाम अहले सुन्नत व जमायत जी इन में मुब्तला थी वई आहे। उहे सम्झनि था त दुरूद पढ़ण लाज़िम हिस्सो आहे। यादि रखो, जेकॾहिं को शख़्स ईअं सम्झंदो त आज़ान में दुरूद पढ़ण लाज़िम आहे, वाजिब आहे, त उहो गुनाहगार थींदो। वाक़ई इहा बिदत आहे ऐं बिदत सही आवा इन सां गुनाहगार बि थींदो। वल्लाहु आलम बिस्सवाब।